अस्सलामुअलैकुम दोस्तों, अॼु तव्हांखे मुनव्वर मोलाई जे बारे में ॿुधाईंदासीं ऐं तव्हांखे उहो बि ॿुधाईंदासीं त मुनव्वर मोलाई खे हद खां वधीक शोहरत थोरे ई अरसे में छो मिली। केॾी पकी दिल थई पत्थर जो मुनव्वर मोलाई खिलाफ़ काफ़ी वीडियोज़ सोशल मीडिया ते रखियल आहिनि। उहे वीडियोज़ कंहिं रखिया ऐं कहिड़नि मक़सदनि जे करे रखिया। छा हक़ीक़त में मुनव्वर मोलाई गंजो आहे? छा तव्हांखे ख़बर आहे त सिंध जो भलोड़ रागी मुनव्वर मोलाई जो तालुक़ु कहिड़े शहर सां आहे? सभई ॻाल्हियूं अॼु तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त मुनव्वर मोलाई खे ॻाइण जो शौक़ु नंढपण खां ई हो। मुनव्वर मोलाई खे फ़नकारी जी दुनिया में सिंध जो भलोड़ ऐं क़दीम शाइर सैयद सागर शाह मुतारिफ़ करायो। मुनव्वर मोलाई जा केतिरा ई एल्बम एसआर प्रोडक्शन में अची चुका आहिनि ऐं शुरूआत बि मुनव्वर मोलाई एसआर प्रोडक्शन तां ई कई। मुनव्वर मोलाई जा केतिरा ई सुपर हिट गीत एसआर प्रोडक्शन पंहिंजे यूट्यूब चैनल तां रिलीज़ कया ऐं लखे रुपया कमाया। मुनव्वर मोलाई जे एल्बम तां एसआर प्रोडक्शन जे मालिक शाहिद राव जे $27,000 कमाया। हिन वक़्तु डॉलर जे रेट जे हिसाब सां एसआर प्रोडक्शन जे मालिक शाहिद राव जे मुनव्वर मोलाई जे एल्बम तां $4,75,200 रुपया कमाया, जंहिंजा सबूत तव्हांजे मोबाइल स्क्रीन अॻियां आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। तंहिंखां पोइ बि थोरनि ई ॻाल्हियुनि ते एसआर प्रोडक्शन जे मालिक शाहिद राव जे मुनव्वर मोलाई खे हथें ख़ाली पंहिंजे कंपनी खां ॿाहिरि कढी छॾियो। तंहिंखां पोइ मुनव्वर मोलाई ॾुख मझां हिकु गीत बि ॻायो। मुनव्वर मोलाई जो तालुक़ु सिंध जे बहितरीन शहर मीरपुर ख़ासि भरिसां 10 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते वाक़िअ हिकु नंढड़े ॻोठ सां आहे। सोशल मीडिया ते उहे ख़बरूं बि वायरल आहिनि त मुनव्वर मोलाई मुमताज़ मोलाई जो भाइटो आहे, पर हक़ीक़त ईअं नाहे। ॻाइण दौरान मुमताज़ मोलाई कुझु लफ़्ज़ मुनव्वर मोलाई खे सेखारिया। तंहिंखां पोइ मुनव्वर मोलाई पंहिंजे नाले में उस्ताद सम्झी करे मुमताज़ मोलाई जो नालो बि शामिलु कयो ऐं मुनव्वर मुमताज़ मोलाई सॾाइण लॻो। यादि रहे त मुमताज़ मोलाई मुनव्वर मोलाई जे भाउ शाइर अब्बास अली चांडे जो हिकु गहरो दोस्त बि आहे। मुनव्वर मोलाई खे हिन वक़्तु सिंध जे झंगझर में वॾे शौक़ सां ॿुधो वञे थो। मुनव्वर मोलाई खे सिंध खां पोइ ॿिए नंबर ते बलोचिस्तान में वॾे शौक़ सां ॿुधो वञे थो। मुनव्वर मोलाई सिंध जो उहो वाहिद कामयाब फ़नकार आहे जंहिंखे पंहिंजे उस्ताद ॿ लफ़्ज़ सेखारे कामयाबी मिलण बाद उन ई उस्ताद केराइण जूं कोशिशूं कयूं। हिन वीडियो जे बारे में कमेंट करे पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा ऐं वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।